दोस्तों पाकिस्तान हुजे हिंदुस्तान हुजे हिन तरह जे जेके भी इलाक़नि में उन टाइम में हिकिड़े शख़्स जो नालो तमामु घणो बदनाम हुयो ऐं उन शख़्स खे माण्हू ज़ालिम करे छॾींदा हुया। लेकिन उन शख़्स जे मरण में जॾहिं मरी वियो हिन दुनिया खां लाॾाणो करे वियो त पोइ माण्हुनि खे ख़बर पई त इहो शख़्स ज़ालिम न लेकिन ग़रीबनि जो हमदर्द हूंदो हुयो। दोस्तों अॼोके वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं परू धाड़ेल जे बारे में, जेको ज़ात जो हिकु चांडियो हुयो। लेकिन पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जा जेके माण्हू हुया उहे परू चांडिए खे ज़ालिम माण्हू करे छॾींदा हुया, ज़ालिम धाड़ेल करे छॾींदा हुया। लेकिन जॾहिं परू चांडियो हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब सां जॾहिं मिलियो त परू चांडिए जे लाश जे मथां क़बर जे मथां 10,000 अजरखूं ऐं उन खां अलावा खोड़ सारा गुल विधा विया। दोस्तों परू चांडियो ऐं जलाल चांडियो पाण में रिश्ते में छा थींदा हुया ऐं मुमताज़ चांडियो जंहिंखे मुमताज़ अली मौलाई हिन वक़्तु सॾूं पिया, इहो ऐं मुमताज़ चांडियो खां अलावा परू चांडियो इहे रिश्ते में पाण में छा हूंदा हुया। ऐं उन खां अलावा परू चांडियो सिंध जे तारीख़ जो हिकु वॾो धाड़ेल हुयो जेको उन टाइम में तमामु घणो माण्हुनि में मशहूरु बि हुयो, मक़बूल बि हुयो। ऐं माण्हुनि जा ॿार जॾहिं न रहंदा हुया त माण्हू ॿारनि खे ईअं चवंदा हुया माइरूं अमड़ूं त सुम्ही रह पुट न त परू धाड़ेल अची वेंदई। परू चांडिए जो एॾो रोब ऐं एॾो जेको आहे सो दबदबो हुयो। ऐं परू चांडियो सिंध जो हिकु नरम दिलि ऐं उन खां अलावा गैरतमंद धाड़ेल हुयो जंहिं पंहिंजे असूलनि जे ख़िलाफ़ को बि कमु न कयो। दोस्तों हिन वक़्त जे अगरि नज़र फेरायूं 2025 में त सिंध में धाड़ेल त मौजूदु आहिनि लेकिन धाड़ेलनि में उहो नम्ज़ो ज़म्ज़ ॾिसण में नथो अचे असांखे। नथा को ग़रीब छॾनि, नथा को मिसकिन छॾनि, सभिनि खे धरे करे ऐं पैसनि जी वॾी डिमांड था कनि। परू चांडिए जो हिकु असूल हूंदो हुयो त परू चांडिए पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिं औरत सां जेको आहे सो औरत खां फुर न कई ऐं कंहिं ॿार खे अगवा न कयो, कंहिं बुज़ुर्ग खे अगवा न कयो। परू चांडियो जेके बि धाड़ा हया उहे हिकु वॾेरनि जे ख़िलाफ़ु हया ऐं ॿिया जेके ताजिर हुया, वॾा अमीर तमीर माण्हू हुया, उन्हनि खे परू चांडियो फुरे करे ऐं ग़रीबनि जी मदद कंदो हुयो परू चांडियो। ऐं ग़रीबनि जो हिकु मोहसिन ऐं जेको आहे सो हिकु बेइख्तियार माण्हू। दोस्तों परू चांडिए जो हिकु वाक़ियो मशहूरु आहे तमामु घणो त हिकिड़ी औरत जेका गाॾीअ में वेठी हुई त उन खां जॾहिं परू चांडिए जे जेके धाड़ेल ऐं जेके साथी हुया उन्हनि जॾहिं फुरलट स्टार्ट कई उन माईअ खां सोना ज़ेवरात बि लाथऊं। जॾहिं परू चांडिए खे ख़बर पई इन मामले जी त परू चांडिए पंहिंजे हिकु बहितरीनु दोस्त हुयो उन जो धाड़ेल ऐं बहितरीनु साथी हुयो, उन खे गैरत में अची करे गोलियुनि जा बस्ट हणी उन खे मारे छॾियो। त परू चांडिए चयो जॾहिं मां तव्हांखे झलियो आहे कंहिं बि औरत खां, कंहिं बि ॿार खां, कंहिं बि बुज़ुर्ग खां फुर न कयो त पोइ तव्हां असूलनि जी छो ख़िलाफ़ वर्ज़ी कई। इन ॻाल्हियुनि जे करे परू चांडिए पंहिंजे साथीअ खे मारे छॾियो। दोस्तों परू चांडियो सिंध जो हिकु वॾो नालो हुयो ऐं चांडियनि जी सिंध में हिकु वॾी तारीख़ रही आहे जेका अॼु 2025 ताईं बि तमामु घणी। ऐं चांडिया क़ौम सिंध में तमामु वॾी क़ौम आहे ऐं वॾो क़बीलो आहे सिंध में जिन्हनि जी हज़ारे सालनि खां पुराणी तारीख़ मौजूदु आहे, जिन्हनि जा किस्सा ऐं हज़ारे कहाणियूं मौजूदु आहिनि। त दोस्तों वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो।